नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु असीं तव्हांखे सोबोदेरो खां ख़बर ॾींदा हलूं त सोबोदेरो शहर जे नौजवान कलम जो पोरियो कंदड़ सहाफ़ी मोहम्मद अली चनो मीडिया वारनि खे ॿुधायो त मां मिसकीन आहियां ऐं मोटरसाइकिल मैकेनिक आहियां। मुंहिंजूं मासूम नियाणियूं 4 साला चांदनी ऐं 3 साला सूं तुंदरस्त पैदा थियूं हुयूं, जेके घुमंदियूं ऐं ॻाल्हाईंदियूं हुयूं। 1 साल खां वठी मुंहिंजियूं ॿई नियाणियूं पुरसरार बीमारी में विकुड़जी वियूं आहिनि, जेके हिन वक़्तु न ॻाल्हाए सघनि थियूं न घुमी फिरी सघनि थियूं। हिकु हंधि बिस्तरे ते पियल आहिनि। मां पंहिंजे घरवारी जो अलतल वेकिरो कयो है। गम्स गंबट सखर खैरपुर मां इलाज करायो है। मूं सिटी स्कैन MRI दिमाग़ जूं टेस्टूं पिण करायूं, पर फ़ाइदो न थियो है। हिन वक़्त ताईं सहाफ़ी तंज़ीम ऐं चूंडियल नुमाइंदनि पर घुर न लथी है, जंहिं सबबि फिलसफ़ी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहियां। डॉक्टर चई रहिया आहिनि त मासूम न्याणी जो दिमाग़ सुकड़ी वियो है। हिन न्याणी जो इलाज कराची में मुमकिन है। सहाफ़ी चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट वज़ीर आला सिंध मिनिस्टर हेल्थ खे अपील कई है त मासूम न्याणी जो इलाज कराए न्याणियुनि जी ज़िंदगी बचाई वञे। गवर्नमेंट ऑफ सिंध चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान का इंसानी हुकूक की तंजीमों का मुतालबो है तो मुझे न्याणी की ज़िंदगी बचाई वञे। जेको सेहत जो असांजो हक़ आहे बुनियादी उहो मूंखे ॾिनो वञे ऐं मां सहाफ़ती तंज़ीमुनि खे बि इहो रिक्वेस्ट थो कयां त बराए महिरबानी करे मुंहिंजे मासूम न्याणियुनि जी ज़िंदगी बचाई वञे त आउं सभिनी दोस्तनि खे घुराए थो रहां। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।